ब्रेकिंग न्यूज़ अवासा जैकबाबाद में शेयर कंदासीं। SSP जैकबाबाद के हुक्म बाद पुलिस समाजी बुराइन खिलाफ कार्रवाइयूं तेज़ करे छॾियूं आहिनि। जैकबाबाद पुलिस ॿियनि धारदार हंधनि ते हलंदड़ जुआ जे अॾनि ते छापो हणी 13 जुआरनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवासा जैकबाबाद में शेयर कई पिया। SSP जैकबाबाद के हुक्म बाद पुलिस समाजी बुराइन खिलाफ कार्रवाइयूं तेज़ करे छॾियूं आहिनि। जैकबाबाद पुलिस ॿियनि धारदार हंधनि ते हलंदड़ जुआ जे अॾनि ते छापो हणी 13 जुआरनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवासा जैकबाबाद में शेयर कई पिया। SSP जैकबाबाद के हुक्म बाद पुलिस समाजी बुराइन खिलाफ कार्रवाइयूं तेज़ करे छॾियूं आहिनि। जैकबाबाद पुलिस ॿियनि धारदार हंधनि ते हलंदड़ जुआ जे अॾनि ते छापो हणी 13 जुआरनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। जैकबाबाद में तफ़सील मालूम कंदासीं हुज़ूर बख्श मुगेरी खां। जी हुज़ूर बख्श मुगेरी, आगाह कजो। जी बिल्कुल, जैकबाबाद जे CI पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाई करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। SSP जैकबाबाद डॉक्टर सुमेर नूर जना जे हुकुम ते अमल कंदे CI इंचार्ज आहे माशूक अली जखरानी पुलिस पार्टी सां गॾु करे मुख़्तलिफ़ हंधनि ते समाजी बुराइनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कंदे ईदगाह रोड ते हलंदड़ जुआ जे अॾे ते छापो हणी 8 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॿिए पासे पुलिस गढ़ी सभाए में जुआ जे अॾे ते छापो हणी 5 जुआरियुनि खे गिरफ़्तार करे रोक रक़म ऐं ताश जा पता बि रिकवरी करे वरिता आहिनि ऐं 13 जवाबदारनि मथां धारदार केस दाख़िल करे छॾियो आहे। जी मेहरबानी हुज़ूर बख्श मुगेरी तफ़सील ॾियण जे लाइ।